वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल मुरसलीन वाला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व औलादिही व अहल बैती अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई साथी दिल जे मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां आका साईं ते दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिही व अहल बैती अजमईन। वाजिबुल एहतराम ख्वारा स्टाफ जा दोस्त ऐं मुसलमान भैरो, रब पाक जा तव्हां सां गुनाहगारनि ऐबदारनि बदकारनि जे मथां अणगणिया एहसान ऐं महिरबानियूं। जंहिं रब पाक मुहर्रमुल हराम जहिड़े मुक़द्दस महीने में इन अज़ीम शान सालाना कॉन्फ्रेंस में रहमत ऐं बरकत वारी महफ़िल मजलिस में रब पाक घुराए करे क़ुरान पाक जो दीदार भी करायो आहे ऐं क़ुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। मुहर्रमुल हराम जो जीअं ई ख़ैरनि सां चंड नज़र आयो आहे, झर झंग शहर बहर कच्चे पके ॾींहं राति शुहदाए इस्लाम जे नालनि सां शुहदाए करबला जे नालनि सां
अज़मत शहादत जे उनवान सां शहादत फारूक व हुसैन मुख़्तलिफ़ नालन सां असहाबे मुहम्मद ऐं अहल बैत मुहम्मद जा आशिक़ पंहिंजे पंहिंजे ताक़त जे हिसाब सां प्रोग्राम रखाए रहिया आहिनि। अल्लाह सही शल तव्हां असांखे असहाबे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अहल बैत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सच्ची मुहब्बत ऐं उन्हनि जी ताबेदारी नसीब फरमाए। मक़ाम शहादत ते बयान कजे या सोने उमर फारूक जे अज़मत ते बयान कजे। सोने उमर साईं जी इस्लाम आने खां अॻु में जेका 27 सालनि वारी ज़िंदगी आहे उन ते बयान कजे या 27 सालनि खां बाद में 63 साल ताईं इहा जेका ज़िंदगी आहे सोने उमर साईं जी उन ते बयान कजे। 10.5 साल सोने उमर साईं जे अदालत वारी ज़िंदगीअ ते बयान कजे या सोने उमर साईं जे उन अलमनाक दर्दनाक शहादत वारे वाक़े ते बयान कजे। सोने उमर साईं दुआ कहिड़ी घुरी वरी अल्लाह मज़ीद क़बूलियत ॾेई करे कहिड़ी जाइ ते पहुचायो उन जगह जो तज़किरो कजे या सोने उमर फारूक जेको अहल बैतन सां प्यार रखियो अहल बैतन जी जेका ख़िदमत कई उन ते बयान कजे या सोने उमर फारूक रज़ी अल्लाह ताला जो रिश्तो जेको मिठड़े अली साईं जे घर सां थियो उन ते बयान कजे या हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़ानदान ते बयान कजे। महबूब साईं जे चाचनि जो ज़िक्र कजे उन्हनि चाचनि मां वरी सोटाण सोने अली साईं जो ज़िक्र कजे। सोनो अली साईं नंढी ज़िंदगीअ में आका साईं जे तरबियत में आया उन ते बयान कजे या सोने अली साईं जे 21 साल ॿी रिवायत में 18 साल वारे शादीअ वारे ज़िंदगीअ ते बयान कजे। सोने अली साईं खे शादीअ जो ख़र्च केरु पियो ॾे सोने अली साईं जे शादीअ वारो सामान केरु वठी आयो सोने अली साईं जे वलीमे जे लाइ जेको खाधो तैयार थियो उन जे लाइ काठियूं केरु करे आयो उन ते बयान कजे या अम्मा फातिमा साइण जो शादी कई अम्मा फातिमा साइण जो कमरो कंहिं सिंगारियो पाण ॿाराड़ीअ वारा चोपो वग़ैरह चऊं शहर वारा रंग रोगन चवण उहो कंहिं कयो उन ते बयान कजे। अम्मा फातिमा साइण जा शबार उन्हनि शहन ॿारनि जे अज़मत ते बयान कजे। सोनो हुसैन साईं 10.5 महीना पंहिंजे भाउ वॾे हसन साईं खां नंढो आहे 7 सालनि जे उमिरि जो हा त महबूब साईं दुनिया मां लॾे विया हीअ दुनिया छॾे विया बुरको मटाए विया उन 7 सालनि वारी सोने हुसैन साईं जी ज़िंदगीअ ते बयान कजे। 47 सालनि जे उमिरि जा हा त उन टाइम ते हज़रत अली साईं जी शहादत थी वई इन 47 सालनि वारी ज़िंदगीअ ते बयान कजे। 54 सालनि जे उमिरि जो सोनो हुसैन साईं हो त करबला में ख़ुदि शहीद थियो उन ते बयान कजे। ख़त कंहिं लिखिया घुरायो कंहिं इहा हालात कंहिं बणाई नतीजो छा निकितो सोने हुसैन साईं करबला जे धरतीअ ते जेके बददुआऊं ॾिनियूं उन बददुआउनि जो तफ़सील बयान कजे या बीबी ज़ैनब साइण जेके करबला जे धरतीअ ते उन्हनि खे बददुआऊं ॾिनियूं उन्हनि ते बयान कजे। ॻाल्हियूं तमामु घणियूं उनवान तमामु घणा अल्लाह सही शल तव्हां सां जेके भी कलमे पढ़ंदड़ मुसलमान हो शल समूरन के हकीकी हुसैनियत समझण ऐं हकीकी हुसैनियत जे मथा अमल करण जी तौफीक अता फरमाए। आमीन नथा चओ। एडी गर्मी ना है जेतरा ता वठजी विया हो।
हुसैनियत शाखे चेबो हुसैनियत जी तकादा शाहे करबला जो सबको केड़ो मिलो शहीदन मां असा के सबक केड़ो तो मिले जेकने छड़ो उन्हनि ते मुख्तसर नजर कयूं न वरी पाण ते नजर कयूं तो सुना असा वारा आशिक भी गोले लो नाराज न थी वेंदो असा वारा आशिक भी असा त चऊं था त असा अचो साइड कुर्सी रख रहा है बस हेठ पे होगा काम बना कुर्सी आए तो बस आई के रखी ना ना वे जुबेर वे तो बस अचो अर्ज करे रहे हो हम हुसैनियत चेबो शाखे आ असांजो पाण के हुसैनी सॾायूं था त वाकई असां में भी का निशानी लभे थी कि न असां हुसैनी उनखे चऊं था जेको मुहर्रम जा 10 ॾींहं एतिरा चांवर गॾु करे जी पोयां 20 ॾींहं भी गुज़री वञनि दादा ॻाल्हायो साईं थोरो कचहरी कयो न हिननि सां मुर्शिद जो हुकुम भी आहे अल्लाह सही शल हकीकी हुसैनी बनाए आमीन त चओ कुछ शयूं जेके अल्लाह जे तरफ खां कंहिंखे ख़ासि इनाम तौर मिलंदियूं आहिनि जंहिंसां रब ख़ासि महिरबानी कंदो आहे पंहिंजी बाज कंदो आहे उहे महिनत सां तव्हां मेहनत कंदव कमंद ते मेहनत कंदव ज़मीन ते मेहनत कंदव ज़मींदार थी वेंदव पैसे वारा थी वेंदव ये शयूं मेहनत सां बच्चन के पढ़ाईंदव हाफ़िज़ आलिम थींदा होॾे ऑफिसर थींदा ये सभई शयूं हिननि जो वासो मेहनत सां है नबूवत मेहनत सां थोड़ो ॻाल्हाए नबूवत अल्लाह जी चूंड आ जंहिंखे रब साईं पाण चूंडे पैसे ते भी जेकॾहिं नबूवत पैसे ते मिले हा न पोइ फिरौन नबी थे हा मूसा कलीमुल्लाह ऐं सोने हारून जहिड़ा ग़रीब नबी हा वाह कंहिं हिकिड़े अजीब जुमिलो चयो आहे त हे बि शुकुर आहे जो ग़रीब बि मरनि था न त हर को चवे हा त बाबा अलाह पैसो ॾे त मौत त न अचे हा पर अलाह ॿिन्ही खे मारियो आहे ग़रीब बि मरंदो त अमीर बि मरंदो नबूवत अल्लाह जी घुरा जंहिंखे ॾे सहाबियत भी अल्लाह जी घुरा हर हिकु सहाबी भी महबूब सां दर दर में घर घरनि में भितियूं ॻोठ सागा सब कुछ मिलला पर महबूब जा सहाबी काॾों बिलाल पो अचे काॾों सोनो अमार पो अचे काॾों सोनो यासिर पो अचे काॾे शिकजी अचनि पिया चओ त इहा बि रब जी घुरा न तो इहा बि रब जी घोरा सहाबियत भी हर एक के न मिलंदी जंहिंजे मथों पाण राज़ी थींदो शहादत भी हर एक के न मिलंदी जंहिंसां पाण राज़ी थींदो शहादत भी हर एक के जंहिंसां महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हिकिड़ा साहब सगोरा ॿिया महबूब साईं जा अहल बैत सगोरा अल्लाह असां के काणो न करे जो फ़क़त साहबन सां मोहब्बत रखूं अहल बैत सां मोहब्बत न रखूं या फ़क़त अहल बैत सां मोहब्बत रखूं साहबन सगोरन सां मोहब्बत न रखूं हिक सां रखे माना हिक अखि न अथई ॿिन्ही सां मोहब्बत न रखे माना ॿई अखियूं न अथई असहाबन सां भी मोहब्बत रखो अहल बैतन सां भी मोहब्बत रखो माना ॿई अल्लाह साईं अखियूं ॾेई छॾियूं अथई मोहब्बत रखो ना मन अल्लाह साईं मोहब्बत जे करे मेहरबानी करे थोड़ो तवज्जो कर इन्हनि सां मोहब्बत साबित थींदई इन्हनि सां जेकॾहिं तुंहिंजी मोहब्बत सची आहे मोहब्बत साबित थींदई त तुंहिंजी जाइ जन्नत आहे काथे मुझे लफ्ज़न के थोड़ो नोट भी कंदो हल जाए पर दुनिया में जेकॾहिं काथे मोहब्बत ज़ाहिर थी वे न पोइ पिणे खे चयो त 10-15 लख ठाहे रखे जागो था ॻाल्हायो न था मिटने तकीरनि ते ज़ुबान अलाह चवंदो बाक़ी हूअं न
ओ मुझा सोना कलमे पढ़ंदड़ मुसलमान थोड़ो गाल के अगते वधाईंदो हलां कुछ मसइला भी सम्झ मुंडा उस्ताद मोहतरम मुंडा मुरब्बी उस्तादुल उलमा शेखुल हदीस रसाई मीर मोहम्मद मीर अकवारा अजीब जुमलो फरमाइंदान साईं फरमाइंदान है जलसो घड़ी खन मदरसो आ सबक पया पचायूं था सबकन के पया भेरो था ॾियूं एकड़ो बुधाए तो बियो बुधे तो भेरो तो अचे ओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान जलसन में कुछ खयूं वेंदा क्यों ज़हन में सीने में कुछ खयूं वेंदा क्यों असां के पर जलसे ते जेकॾहिं डीशो न मिलियो त पोइ ते गारियूं सड़ाई वेंदा जेको ॿुधो ते ठीकु पर पोयों जेको घटंदा त न उहो अञा हुन खां बि चहियल हूंदो कमु खयूं वञो कुछ कुरान जूं ॻाल्हियूं खयूं वञो महबूब जूं ॻाल्हियूं खयूं वञो असहाब जी मोहब्बत आल बैत जी मोहब्बत खयूं वञो तवज्जो कर हिकिड़ो आम जाम थोड़ो मसइलो हलंदो आहे तव्हां तयार नसीबन वारा हो अल्लाह साईं तव्हां जे ज़िले के इन इलाइक़े के तमाम वॾा वॾा मदरसा ॾिना मां त ईअं सम्झो तव्हां जो शागिर्द मां पंहिंजे उस्ताद मोहतरम पंहिंजे मुरब्बी उस्तादुल उलमा शेखुल हदीस हरसई अब्दुल अजीज साहब दामत बरकातुल आलिया जे साम्हूं गोड़िया भंगी करे ॿ लफ़्ज़ पढ़िया हन मां तव्हां जो शागिर्द आहियां बाबा साईं जो हुकुम हूंदो आहे तामील कबी आहे हिते वाइज़नि जूं जायूं खोड़ उस्तादनि जे ॻोठ में कहिड़ा वाइज़ पर मां उन्हनि जे मुहबत जो मशकूर आहियां जो असां बच्चनि खे असां शागिर्दनि खे वरी बि यादि त कंदा इहे ई दुआऊं असांजे लाइ गंजो चओ भई इहा दुआऊं असांजे लाइ हिकिड़ो लफ़्ज़ आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा लफ़्ज़ भेरो ॾाढियां ॾे छा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो लफ़्ज़ आयो बे के जे लाइ न ॻाल्हाइबो मूसा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न चइबो ईसा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न चइबो इब्राहिम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न चइबो इहो ख़ासि आहे महबूब मुस्तफ़ा साईं सां कंहिंसां महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिठड़ो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यो बेजला लफ्ज़ इस्तेमाल न थींदो ॿियो लफ्ज़ थी अलैहि सलाम ॿियो लफ्ज़ छा आहे असांजे चङनि भलनि खे ख़बर न पवंदी आहे त मां अलैहि सलाम जो लफ्ज़ कंहिंजे कॾ थो मिलायां आवा ॿियो लफ्ज़ थी अलैहि सलाम जो लफ्ज़ सवा लख नबियनि जे लाइ ऐं मलाइकनि जे लाइ मूसा अलैहि सलाम हारून अलैहि सलाम इब्राहिम अलैहि सलाम ईसा अलैहि सलाम जिब्राइल अलैहि सलाम मीकाइल अलैहि सलाम अलैहि सलाम जो लफ्ज़ उन्हनि जे लाइ इस्तेमालु थींदो मुहम्मद अलैहि सलाम न चइबो अलैहि सलाम साईं जे लाइ बि अब इहे घणा लफ़्ज़ थिया ॾाढियां टियों लफ़्ज़ आहे रज़ी अल्लाह तआला अन्हु टियों लफ़्ज़ कहिड़ो आहे असांजा मुर्शिद साईं मौजूद तवज्जो कयो रज़ी अल्लाह उनखे चइबो आहे जेको महबूब मुस्तफ़ा साईं जो सहाबी आहे अनहो चइबो जॾहिं अकेलो मर्द हूंदो ॿिनि जो ज़िक्र हूंदो सहाबी हूंदा अनहुमा चइबो हे मदरसनि में रहण वारा हिननि खे ख़बर आहे ज़मीर वाहिद जो तस्निया जो जमा जो घणा हूंदा अनहुम चइबो औरत हूंदी अनहा चइबो इन पासे नथो वञा इरशाद सरफ खे फ़िलहाल छॾियूं था रज़ी अल्लाह ताला नो उन जे लाइ इस्तेमालु थींदो जेको महबूब मुस्तफ़ा करीम साईं जो सहाबी आहे इमाम अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला अन्हु न इमाम मोहम्मद दुरूद शरीफ पढ़ो अब जनरेटर बंद न कर हाँ हले तेल पाने किलोड़न में कढंदासीं अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व आल बैतिहि अजमईन रज़ी अल्लाह ताला अन्हु यो असहाबन सगोरन जे लाइ इस्तेमालु थींदो अहल बैतन सगोरन जे लाइ इस्तेमालु थींदो जेके महबूब साईं जा सहाबी हा ॿिए जे लाइ रज़ी अल्लाह
चौथों लफ्ज़ आहे रहमतुल्लाह अलैह। चौथों लफ्ज़ छा आहे? रहमतुल्लाह अलैह। जेके वॾा वॾा असांजा बुज़ुर्ग आलम सगोरा अहलुल्लाह सगोरा असांजा इमाम सगोरा ताबई तब ताबई मिसाल शाड़ कर कंदो हला रसे हाले जी वारा वॾा रहमतुल्लाह अलैह रसे अमरोट वारा वॾा रहमतुल्लाह अलैह रसे बेर वारा वॾा रहमतुल्लाह अलैह रसे कलंदर से रहमतुल्लाह अलैह भिटाई से रहमतुल्लाह अलैह रहमतुल्लाह अलैह जो लफ्ज़ बुजुर्गन वलियन जे लाइ ॻाल्हाइबो। ये लफ्ज़ पक्का थी विया। भेरो अची वियो थोरो अॻिते हलां हाणे समझी छॾ अली अलैहिस्सलाम न चइबो। अब समझी में ॻाल्हि अलैहिस्सलाम नबियन जे लाइ चइबो। हज़रत अली सईं महबूब जो सहाबी आहे। हज़रत हुसैन अलैहिस्सलाम ॾाढा त ॻाल्हायो थोरो सबक़ पचायो अलैहिस्सलाम न चइबो रज़ी अल्लाह ताला अन्हु चइबो। थोड़ी ॻाल्हि अॻिते वरी हलाया तो असांजे ज़हन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि विहारी वई आहे। असांजा चङा भला लिखियल पढ़ियल मुस्लमान अञा इन ज़हन ते बीठा आहिनि मिठे मुहम्मद करीम साईं खे हिकिड़ी न्याणी आहे। अञा इन ते बीठा आहिनि त आका खे साईं जी औलाद लिकाइण आहे। भाई इहो सही आहे? हा साईं अञा खणी पाण थोरो तवजह कजे। अञा खणी पाण पुट ज़ाहिर कंदा आहियूं जेकॾहिं हयातीअ में को पोड़ो पोयनि खे पुटनि खे खातो करे ॾींदो त खणी धीअरूं लिकाईंदो आहे चवंदो आहे हिकु बि धीअर कोन्हे। अहिड़े पोड़ा जीअरे जन्नत सिधो खयूं ईंदई मलाइक गेलियूं। धीअरूं लिकाए पुटनि जो खातो ठाहे ॾे। इहे पुट तोखे कुल्हो बि ॾींदई पुट कुल बि पढ़ंदई। धीअर जेके लिकायई पोइ सम्झ त तुंहिंजी जाइ जन्नतुल फिरदौस आहे। ॿी जाइ न ठही सिधी साईं अहिड़े पोड़ा। पोइ वरी रड़ियूं पिया कंदई साईं दुआ घुरो मिसरी पढ़ी ॾियो भुॻड़ा पढ़ी ॾियो छोरो चंडो आहे। तूं सभु कुझु घटी वें बाक़ी छोरो चंडो आहे। नाराज़ त न थींदो पाण में को ॿुधे त कोन थो नी। आवा अल्लाह सही चला सां वॾनि खे बि सही सम्झ नसीब फरमाए। आमीन चओ। कोशिश कंदुमि त मिठड़ी मिठड़ी तकीर कयां। आहे बिना गर्मीअ जी मौसम वरी लफ़्ज़ बि गरम त ॼणो कमु ॾुखियो थिए थो पियो। हा वा कमु अल्लाह सही चला सां मुस्लमाननि खे मां हीअं बि दुआ घुरां अल्लाह सही असां कलमे पढ़ंदड़ मुस्लमान ने कलमे जी तबलीग कंदड़ खे सल हक़ ऐं सच जे जुमलन चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन चओ। ओ मुसलमानो तवज्जो कयो। आम तासुर यो ॾिनो वेंदो आहे त महबूब मुस्तफ़ा साईं जी हिकिड़ी न्याणी आहे। तव्हां त सुबुह शाम वाइज़ था ॿुधो त महबूब साईं खे घणियूं न्याणियूं ॾाढियां घणियूं महबूब साईं के 4 न्याणियों। वडी न्याणीअ जो नालो बीबी ज़ैनब, बे नंबर न्याणीअ जो नालो बीबी रुकैया, 3 नंबर न्याणीअ जो नालो बीबी उम्मे कुलसूम, 4थे नंबर न्याणीअ जो नालो बीबी फातिमा। हिते थोड़ो सवाल भी याद कजाएं जवाब भी ॿुधजाएं। सवाल तो पवे हे जो हाले जी शरीफ वारा चवन था पिया महबूब मुस्तफ़ा साईं के 4 न्याणियों। जंहिं टेम ते मुबाहिलो थियो जंहिं टेम ते मुबाहिलो थियो उन टेम ते महबूब साईं हिकिड़ी न्याणीअ खे घुरायो। 4 हुजन हा त महबूब साईं जूं 4 न्याणियूं अचन। तवज्जो कर ज़िम्मेवारी सां ॻाल्हायां तो पियो। मुंहिंजा वॾा स्टेज ते मौजूद थी उन टेम ते महबूब साईं जूं 3 न्याणियूं वफ़ात करे चुकियूं हुयूं। बीबी ज़ैनब भी वफ़ात करे चुकी हुई, बीबी रुकैया भी वफ़ात करे चुकी हुई, बीबी उम्मे कुलसूम भी वफ़ात करे चुकी हुई। हिकिड़ी न्याणी जिंदा हुई जंहिंजो नालो बीबी फातिमा।